दोस्तो हक़ मौजूद ही जेको अव्हां ॾिसी रहिया आहियो ही पैलेट मशीन आहे। हिन ते चारो ठहंदो आहे। हिन में मकई, जूअर, ॿाजरी, सुहांजणे जा सावा पन ऐं इहे सभई असीं हिन में शामिलु कंदा आहियूं त जीअं ॿकरियुनि खे न्यूट्रिशन मिले। हाणे ही हिन जा नट आहिनि जेके जेकॾहिं घटि वधि कबा त असां हिन खे पाउडर शेप ठाहियूं तॾहिं बि ठाहे सघूं था, ऐं जेकॾहिं कैप्सूल्स असीं ठाहिणु चाहियूं त उहे बि ठाहे सघूं था। हीउ ॿकरियुनि जे लाइ एॾो काराइतो आहे जो जेकॾहिं तव्हां रोज़ाना बुनियादनि ते ॿकरियुनि खे बुह में विझी ॾियो। ऐं हीउ सुहांजणो आहे, साम्हूं इहे सुहांजणे जा पन आहिनि, इहो वरी इहो चारो आहे, उहो इन में पियल आहे, कंहिं में ॿाजरी आहे, कंहिं में ॿियो आहे, त हीउ उहो चारो आहे। इहे साम्हूं सुहांजणे जा पन बीठा आहिनि, इहो चारो असां हीअ हमरा इन में सरियह जो तेल बि मिलाए रहियो आहे, ऐं सरियह जो तेल बि तमामु इन जे लाइ ज़रूरी आहे। हाणे हीअ असांजो चारो ठही रहियो आहे। हीअ पाउडर शेप में असीं ठाहियूं पिया त जीअं बुह जे मथां मिक्स करे ऐं उहो असीं उनखे ॾियूं त उन में हू तमामु वॾे शौक़ सां ॿकरियूं खाईंदियूं आहिनि। ऐं इहो मशीन ते डिपेंड आहे त तव्हां हिन जी स्पीड केतिरी था रखो, ऐं तव्हां हिन जो कैप्सूल्स टाइप था ठाहियो, या तव्हां हीअ सोलर पैनल आहे जेको अव्हां ॾिसो पिया, ऐं हिन पासे हीअ असांजो चारो ठही रहियो आहे। हिन क़िस्म जो चारो मतिलबु ॿकरियुनि जे लाइ, ऐं इवन ढगनि, ढगियुनि ऐं मेहुनि, इन माल जे लाइ, लाइव स्टॉक जेको बि चौपायो माल आहे उनजे लाइ इंतिहाई काराइतो आहे। हीउ ॾिसो पिया न त असां मिक्स कयो आहे हिन में, यानी हिन में मकई आहे, जुअर आहे, ॿाजरी आहे, सुहांजणो आहे, ऐं उहो हीउ चारो निकिरे पियो जंहिंखे हीअ असीं मिक्स पिया करियूं। हीउ चारो ॿकरियुनि जे लाइ इंतिहाई काराइतो आहे ऐं एॾो उनखे सिहतमंद रखे थो जो ॿकरियूं यकदमि तयारु थी वञनि थियूं। जदीद गोट फार्म जे लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त तव्हां वटि इन क़िस्म जी मशीन, पैलेट मशीन हुजणु खपे जेका ॿकरियुनि जे लाइ चारो तयारु करे। हिकिड़ो त असां टारी बि ॾियूं था ॿकरियुनि खे, हाणे बरसीम बि खाराईंदासीं ऐं लूसण बि खाराईंदासीं, पर उन सां गॾोगॾु हीउ जेको अन्न वारा आहिनि न, इहे असांखे ठहिराइणा पवंदा। हीउ मुंहिंजो पुटु ग़ुलाम मुर्तज़ा आहे ऐं आउं आहियां, जेके असां डिस्कस करे रहिया आहियूं त हिन में छा छा विझणु खपे ऐं हिन मशीन खे कीअं हलाइणु खपे। हाणे मुर्तज़ा जीअं त यूनिवर्सिटी पढ़ियलु आहे, तंहिं करे उहो मूंखे बार बार चवे थो त बाबा इहो जेको आहे सो हिन में एतिरो ई न विझिबो, हिन में एतिरो ई न विझिबो। त सम्झ ज़ाहिर आहे नौजवान आहिनि, हू पढ़नि था, यूट्यूब ते ॾिसनि था ऐं सोशल मीडिया ते ॾिसनि था त इहे शयूं कीअं थियूं ठहनि। इहा आउं पाण पंहिंजे हथनि सां चारो ठाहे रहियो आहियां। हिकिड़ी ॻाल्हि असांखे ज़हन में रखणु खपे त कंहिं बि पोरे जे लाइ ऐब सम्झणु न घुरिजे। ऐं इहो आउं सम्झां त आउं ऑफिसर आहियां, ऐं वेही कीअं जेको आहे सो चारो ठाहियां या कयां, त इहो माना असांजी तरक़ीअ जे लाइ वॾे में वॾी रुकावट आहे। ऐं असां जेके बि माण्हू आहियूं उहे पाण खे भले केॾी बि साहिब हैसियत सम्झूं, पर असां पंहिंजो कमु पंहिंजे हथनि सां जॾहिं कंदासीं त असांजा जेके दोस्त आहिनि, मुलाज़िम साथी जेके असांजा आहिनि, उहे मुलाज़िम साथी बि दिलि सां कमु कंदा। पर जेकॾहिं असीं चुप करे वेठा हूंदासीं ऐं पंहिंजो चवंदासीं त हाणे पाणे पघार था भरियूं, त करे पाणे पिया कंदा, त कॾहिं बि न थींदो। असांखे पाण पंहिंजा कम पंहिंजे हथनि सां करणा पवंदा। ऐं सिंध वासियुनि खे आउं हिकिड़ी इहा गुज़ारिश कंदो हलां त कारोबार एॾी वॾी इज़त आहे ऐं एॾो वॾो उन में मान आहे जो तसवर बि नथो करे सघिजे। उन में तव्हांखे हिकिड़ो अहसासु जनम थो वठे त हीउ मूं पंहिंजो पोरियो कयो आहे ऐं हीउ मूं पाण महिनत कई आहे, ऐं महिनत करे ऐं आउं पंहिंजो हेतिरो मूं नाणो कमायो आहे। ऐं हाणे आउं उन नंढड़े खे जेकॾहिं नौकिरी वठी ॾियणु चाहियां हा त कंहिंखे ॿाहूं ॿधी बि नौकिरी वठी ॾेई पिए सघियुसि, पर मूं चयो न, हीउ पंहिंजो कारोबार करे ऐं हीउ कारोबार कंदो, ऐं हिन जी ज़हनियत बि कारोबार वारी आहे ऐं मिज़ाज तबियत बि कारोबार वारो अथसि। तंहिं करे हिन खे बहितरीनु ऑफिस वग़ैरह बि ठाहे ॾिनी अथऊं। ऐं हीउ पाण इहे पानो हथ में अथसि, ऐं मथां जेको आहे सो दाणा विझंदो थो वञा। हू इन नट बुल्टनि खे नंढो वॾो कंदो, नंढे वॾे करण सां तव्हांजो सन्हो ऐं थुल्हो चारो ठहंदो। उहो तव्हां जहिड़े बि हिसाब वारो ठाहिणु चाहियो त उहो तव्हांजो ठहंदो। हीअ असांजी मकई,
जोर ऐं ॿाझिरी जा आहे, असांजा पाचका आहिनि, इहे जीअं खुटण वारा हूंदा आहिनि। हाणे इहो वरी आउं हिननि खे ॿुधायां पियो, सम्झायां पियो ऐं या गुफ़्तगू करियां पियो हिननि खे या पंहिंजे नौजवाननि खे, माना हिकिड़े क़िस्म जी मोटिवेशन थो ॾियां त बाबा हीउ कमु असांखे पंहिंजे हथनि सां करिणो आहे। हाणे इहे नौजवान बि कनि पिया ऐं पोड़ो मुड़ुसु बि हिन कम खे लॻो पियो आहे, त करे पंहिंजो कारोबार जेको आहे न दोस्तो, उन कारोबार जहिड़ी आउं नथो सम्झां त का ॿी शइ आहे। तव्हां कारोबार भले नंढे पैमाने ते कयो, ज़रूरी न आहे त इहे ॻरियूं मशीनूं वठी अचो। हाणे तव्हां वटि सुवालु पैदा थींदो दादा, इहे जेके लखनि जूं मशीनूं आहिनि से इहे असां ख़रीद करण जी पोज़ीशन में कोन आहियूं। असां अक्सर इहो अज़ुरु ॾींदा आहियूं, अदा का बि मशीन ख़रीद करण जी ज़रूरत कान्हे का, को बि वॾो को कोट ॾियारण जी ज़रूरत कोन्हे का, शेड बि को तव्हांखे हरूभरू अहिड़ो कोन्हे। जेकॾहिं तव्हां वटि सरमायो न आहे ऐं थोरो सरमायो आहे त तव्हां थोरे सरमाए सां जेको आहे सो पंहिंजी उहा तव्हां करे सघो था। ऐं हीउ वॉइस मुंहिंजो कोन्हे को, पर असां पाण में डिस्कस पिया कयूं ऐं शोर आहे, मशीन हले पई न त उनजो तमामु घणो शोर आहे। तंहिं करे मूंखां सुहेल, उहो मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजो भाणेजो आहे, त उहो मूंखां सुवाल पियो करे रिकॉर्डिंग दौरान, पर जीअं त शोर घणो आहे तंहिं करे उहो आवाज़ु सही तव्हां ताईं न पहुचे आहे। उन में दरअसल पुछे पियो मूंखां त हिते चारो हिन जो फ़ाइदो कहिड़ो आहे, कीअं था ठाहियो, ऐं इहो सॼो मतिलबु इहो हिकिड़े क़िस्म जो हू इंटरव्यू पियो करे। सो चवण जो मक़सदु हीउ थियो त अव्हां सिर्फ़ु लाइव स्टॉक छा, पर हर तरह जो जेको कारोबार आहे उहो कारोबार उहो तव्हांखे उहो कंदव त तव्हांखे अहसासु थींदो त हीअ केॾी वॾी क़ीमती शइ आहे ऐं केॾो हिन मां सरमायो कमाए सघिजे थो। ऐं पंहिंजे हथनि सां पाण ठाहियो, पाण महिनत कयो। यादि रखणु खपे त पोरिये में ई सभु कुझु आहे। उहो पोरियो ज़हनी हुजे, उहो जिस्मानी पोरियो हुजे, उहो अकुल जो हुजे पोरियो। असां हर शइ ॿाहिरां था घुरायूं, हर शइ असांखे। उहो अंडा बि असां पंहिंजा सिंध में कोन था पैदा करियूं। पोल्ट्री फार्म जो बि असां वटि को उहो सिस्टम कोन्हे। जेकॾहिं कुझु दोस्तनि कयो बि आहे। हीअ ॿकरियूं आहिनि, हाणे हिन वक़्तु सुबुह जो टाइम आहे, ॿकरियूं इहो टारी थियूं खाइनि। जीअं मथे चढ़ंदियूं तीअं हुननि जो इहो चारो तयारु थी चुको आहे। हाणे उहो हुनखे बोह में मिक्स करे असां जेॾीमहिल ॾींदासीं त ॿकरियूं तयारु थी वेंदियूं, सदाईं गॾु।